केनाल पे कढनि था उनखे कीअं था ॾिसो ख़ासि करे तव्हांजी पार्टी तव्हांजी जेका मां ॾिसो इन जो जवाबु हिन तरीक़े सां तव्हांखे ॾींदुमि कि पाकिस्तान सिंध जे अंदरि ऑलरेडी 5 केनालूं हलनि पियूं जेकियूं सिंध खे आबाद पियूं करे हींअर 6 केनालूं पंजाब जे लाइ हिननि ठाठियूं त मैंने असां अॻिले 2 खां 4 सालनि जे अंदरि बुख मरदासीं हे सोचियूं सम्झियूं साज़िशूं पाकिस्तान खे टोड़ण जे लाइ हे सभु कुझु कयो थो वञे हिकिड़ो पाकिस्तान अंदरि असां ॾियूं त वरी अचूं था त सियासतदाननि जे मथां की साईं सियासतदान मूंखे ॿुधायो त हे 6 केनालूं सियासतदाननि कढियूं सियासतदाननि खे वाटर कढण जी ताक़त आहे सियासतदान पंहिंजे इलाइक़े जे हिकिड़े कैप्टन ऐं मेजर जे हक़ में उन ख़िलाफ़ु ॻाल्हाए सघे थो मां त नवाज़ शरीफ़ खे आसिफ़ ज़रदारी खे बि नथो सम्झां सिधी सवी सिंध सां साज़िश आहे ऐं असां पंहिंजी सिंध सां ऐं पंहिंजे मुल्क सां हमेशह ख़रख़्वार रहंदासीं असां इन्हनि जे लाइ एहतजाज बि कंदासीं ऐं सिंधी ऐं बलोचनि सां ऐं रहंदड़ ॿी क़ौमुनि सां गॾूं ऐं असांखे सभिनि खे गॾु थी इतफ़ाक़ सां इन नहरनि खे बंदि कराइणो पवंदो न त असां बुख मरदासीं ऐं साज़िश आहे